बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे इस प्रोग्राम फ़ैसले की घड़ी मां आहियां आफ्ताब मुगेरी। हाँ जी, हमेशा कोशिश होंदी आहे त अहिड़ा फ़ैसला थियण खपनि हिन धरती धड़ियुनि जे लाइ। कराची खां कश्मीर, कश्मीर खां वरी कश्मीर ताईं फ़ैसले जी घड़ी वॾी अहम आहे। अॼु ॻाल्हि कजे त पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे, इन सां गॾोगॾु अगरि ॾिठो वञे त किथे न किथे आम माण्हू जे लाइ हिन वक़्तु जीअण जेको आहे सो वॾो मुश्किल थी चुको आहे। अगरि ॻाल्हि कजे त बिजली जा ॻोढ़ा बिल, महांगाई उरूज ते पहुतल आहे, पर इन सां गॾोगॾु जेके पार्लियामेंट जी ॻाल्हि कयूं त उन में जेके फ़ैसिला थियनि पिया, सेनेट में जेके फ़ैसिला थियनि पिया, अदालतुनि में जेके फ़ैसिला थियनि पिया, सिंध जे ऐवान में जेके फ़ैसिला थियनि पिया, उन्हनि ते बि नज़रसानी करण जी वॾी ज़रूरत आहे। अगरि ॻाल्हि कजे त पाकिस्तान जे अंदरि जिथे तमामु पाकिस्तान में ख़ुदा जी मख़लूक रहे पई, उते ख़ासि तौर ते अलाह जी उहा बि मख़लूक आहे जंहिंखे असांजो मुआशिरो अञा ताईं हज़म न करे सघियो आहे। इहा वॾो हिकिड़ो चइजे त अलमियो आहे पाकिस्तान जे मुआशिरे जो ऐं ख़ासि तौर ते सिंध जो मुआशिरे जो, जिथे असां अमन जो पैगाम ऐं सूफ़ीन ऐं संतनि जी धरती जो ज़िक्र कंदा आहियूं त उते त यकीननी जेका तहज़ीब असांखे ॿुधाई पई वञे उहा वॾी अहम आहे। उन तहज़ीब में यकीनी तौर ते सभ खे क़ाबिले क़बूल करण जो दर्स ॾिनो पियो वञे। अगरि ॻाल्हि कयूं त ख़ासि तौर ते ख्वाजा सरान जी ज़िक्र कयूं, जेको फ़क़ीरनि जो ज़िक्र कयूं सिंधी में, जेको आजिज़ी वारो लफ़्ज़ आहे, फ़क़ीर खे हरगिज़ उन ज़ाविये में न वरितो वञे त जेको ख़ैरात वठंदड़ हुजे या पिनंदड़ हुजे, पर फ़क़ीर उहो बि आहे जेको असांखे सूफ़ीन ऐं संतनि ऐं ख़ासि तौर ते शाबलती भिटाई सचल सरमस जी धरती में सेखारे वियो त फ़क़ीर उहो ई हूंदो आहे जेको कुझु तव्हांखे ॾिए, तव्हांखे मुराद यानी कि दुआऊं ॾिए, तव्हांखे तव्हांजी ख़ुशियुनि में तव्हां सां गॾु हुजे। अहिड़ी रीति जेको आहे सो ख्वाजा सरा जेके आहिनि उन्हनि जो बि वॾो अहम किरदारु आहे हिन मुआशिरे में, पर मुआशिरो अञा ताईं उन्हनि खे तस्लीम करण खां क़ासिर आहे। अगरि ॻाल्हि कजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाज़े तौर ते पंहिंजे मैनिफेस्टो में इहो बि लिखियो त असां जॾहिं इक़्तिदार में ईंदासीं ऐं इक़्तिदार असांखे मिलंदो त किथे न किथे असां ख्वाजा सरा यानी कि जेको पाकिस्तान जो वॾो अहम हिसो सम्झो वेंदो आहे उन्हनि खे हक़ूक़ ॾींदासीं। अहिड़ी रीति अगरि ॻाल्हि कजे त किथे न किथे ॿी जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि बि वाइदा वचन कया, पर इक़्तिदार जे ऐवाननि में पहुचण खां पोइ उहे विसारे वेठा। हिते यकीननी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तारीफ़ मां इन लाइ बि कंदुमि, किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी लोकल सतह ते त ख्वाजा सरान खे पंहिंजे पूरे सिस्टम में आणण जी कोशिशि कई आहे, पर ॿिए तरफ़ अगरि ॻाल्हि कजे त ख्वाजा सरान सां जेके मसइला आहिनि उहे वॾा अहम आहिनि। हिकिड़े तरफ़ मुआशिरे में अगरि ॾिठो वञे त उनखे हक़ारत जी नज़र सां ॾिठो पियो वञे, ॿिए तरफ़ उन्हनि खे क़त्ल कयो पियो वञे, टे तरफ़ अगरि वरी ॾिठो वञे त उन जा जेके मसइला आहिनि नादरा जे उन शनाख़ती कार्ड खां वठी पासपोर्ट ताईं, पासपोर्ट खां वठी इस्पतालुनि में जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि ताईं, उन्हनि सां गॾोगॾु अगरि मुख़्तलिफ़ मुआशिरे जे हिन हिसे में उन्हनि जे घरनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे बि ॾिठो वञे त उहे ओड़ी रीति जेको आहे सो हल न पिया कया वञनि जेके असांखे करणु खपनि। दुनिया जी ॻाल्हि कयूं त मां अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में ख़ासि तौर ते जॾहिं बि मुंहिंजो वञणु थींदो आहे, ख़ासि तौर ते पेंसिल्वेनिया फिल्डेल्फिया जी ॻाल्हि कयां त फिल्डेल्फिया यूनिवर्सिटी वाज़े तौर ते पेंसिल्वेनिया स्टेट जेको आहे ख्वाजा सरान जो हिकिड़ो आलमी सतह ते मेड़ाको कोठाईंदी आहे, जंहिं मेड़ाके में न सही पाकिस्तान पर दुनिया जा ख्वाजा सरा उते ईंदा आहिनि ऐं पंहिंजा मसइला पेश कंदा आहिनि। पर पाकिस्तान जे अंदरि का यूनिवर्सिटी, को कॉलेज, को दरसगाह अहिड़ो न आहे जिथे ख्वाजा सरान खे घटि में घटि इज़त जी निगाह सां या वरी उन मुआशिरे में उनखे तस्लीम कयो वञे। इहे जेके मसइला आहिनि वॾा अहम मसइला आहिनि, इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजे स्टूडियो में जेके मौज़ूज़ महिमान आहिनि मां तारीफ़ कराईंदो हलां। बिंदिया राना आहिनि, एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि जिया जा, जेके पाकिस्तान जे ख़ासि तौर ते सिंध जे ख्वाजा सरान जे लाइ वॾो अहम कमु कनि पिया। अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। ज़ेरिश ख़ानज़ादा आहे, असां सां प्रोग्राम मैनेजर आहिनि जिया जा, अव्हां खे बि पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। इन सां गॾोगॾु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे शहज़ादी रॉय, जेका मेंबर आहे सिटी काउंसिल पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु आहे अव्हांजो। अव्हां जी बि वॾी महिरबानी। मां सभ खां पहिरियां बिंदिया राना साहिब तव्हां ॾे ईंदुसि त तय आहे त फ़ैसिले जी घड़ी में जहिड़ी रीति मूं ॻाल्हि कई त ख़ासि तौर ते दुनिया जे उन मुआशिरे जी ॻाल्हि कई जिथे किथे न किथे ख्वाजा सरान जी हिकिड़ी हैसियत ऐं जेको आहे सो उन्हनि खे तस्लीम कयो वेंदो आहे, पर माज़ी में वञूं त पाकिस्तान जे अंदरि बि, सिंध जे अंदरि बि ख्वाजा सरान खे इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो हुयो ऐं ॾिठो वेंदो बि आहे। पर चंद जेके चइजे हर हंधि मुआशिरे में माण्हू ईंदा आहिनि जेके इन शइ खे सुठी निगाह सां न ॾिसंदा आहिनि, पर चइजे त हाणे तब्दीलीअ जो वक़्तु आहे ऐं इक़्तिदार धणी जेके आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे इक़्तिदार में वेही करे तव्हां जे लाइ घटि में घटि कुझु न कुझु तब्दीलियूं आणणु खपनि। सभ खां पहिरियां त मां तव्हांजो चैनल जो शुक्रिया अदा कंदुमि केटीएन जी, और फ़ैसिले जी घड़ी में अॼु फ़ैसिलो थी वेंदो ॻाल्हियुनि में। ॻाल्हि इहा आहे कि मसइला त इलाही सातरा आहिनि। असांजो जेको 2018 में कानून साज़ी जो जेको बिल पास थियो
तो हुनमें इलाही सॼियूं मतिलबु मतिलबु इलाही सॼियूं जेके शयूं सामने विधियूं, जंहिंमें ओके बि कयो वियो असां मतिलबु हुन सां हेयर सां रिलेटेड, जॉब सां रिलेटेड, ॿिया मसइला मसाइल, मगर बदकिस्मती त असां मतिलबु अॼु ॾींहुं ते उहे मसइला हल न थी सघिया। चलो असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शुक्रियो अदा कम अज़ कम हिकिड़ी बुनियाद त पई रिज़र्व सीट अगरि टाउन जे अंदरि मतिलबु ख्वाजा सरान खे मिलियूं मुंहिंजे लाइ, मगर अञण बि असांजा मसइला आहिनि जंहिंजे लाइ असां जहिड़ो अञण ते असांजो जारी आहे, अञण ते असांजा डायलॉग जारी आहिनि। छो सभ खां वॾो मसइलो इहो आहे कि अगरि असां हेल्थ जी ॻाल्हि कयूं त तव्हां ॾिसंदा हूंदा जिथे मर्दनि जो वोट आहे, जिथे मायुनि जो वोट आहे, उते ख्वाजा सरान जा बि वोट, फ़क़ीरनि जो वोट बि थियणु खपे। जा मतिलबु हिकिड़ी मतिलबु अवेयरनेस न आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿियो हाणे मतिलबु मां थैंक चवंदुमि आईजी सिंध खे, जंहिं मतिलबु पंहिंजो हिकिड़ो मतिलबु ग्रुप ठाहे करे हुन में फोकल पर्सन खे ठाही, हुनमें आईजी सिंध ख़ुदि आहे, पाण आहे, DSP SP आहिनि, जंहिंमें मतिलबु ॿिया बि ह्यूमन राइट्स वारा ॿिया आहिनि। अगरि किथे बि मसइलो थींदो आहे त फौरी तौर ते ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे। मगर वरी अगरि असां अचूं कि असांजे लाइ मतिलबु असांजे फ़क़ीरनि जे लाइ कोई अहिड़ो रोज़ी रोज़गार जो ज़रियो फ़िलहालु न आहे। अगरि मां चवां कि 2002 खां वठी करे ठीकु आहे असां इलाही शयुनि जे मथां फाइट करे वियासीं, मतिलबु सिविल सोसाइटी बि असांखे मतिलबु अगरि 50% 60% सम्झी आहे, मगर हिकु आम ख्वाजा सरा जे लाइ अॼु बि मुश्किलात उहे आहिनि, चाहे वो जॉब जे हवाले सां, चाहे वो तालीम जे हवाले सां, चाहे वो मतिलबु कंहिं बि हवाले सां उनखे मुश्किलात उहे ई आहिनि कि उहो मतिलबु ख्वाजा सरा उहो ई अॼु बि गुरु चेला सिस्टम में जिथे वञनि था जो नसीब मुक़दर मिली वञे। अॼु बि हिकिड़ो आम ख्वाजा सरा तव्हांखे सिग्नल ते नज़र ईंदो, मुख़्तलिफ़ मतिलबु दुकाननि ते, होटलनि जे अॻियां, चौराहनि ते नज़र ईंदो। त मां चवां थी कि अगरि जीअण जो हक़ त सभिनि जो आहे, त इहे ई मतिलबु अगरि ख़ासि तौर ते अगरि वफ़ाक़ मतिलबु कोई अहिड़ो मतिलबु करे जा मतिलबु हुन स्टेप खणनि कि हिननि जे लाइ, जीअं पंजाब कुझु ॻाल्हियुनि में असां खां अॻे आहे कि हुते मतिलबु तहफ़ुज़ सेंटर ठही वियो आहे ऐं ॿियूं शयूं बि थियनि पियूं, मगर सिंध बि हर शइ में, सिंध कानून साज़ी में सभु कंहिं अॻे आहे, त मगर अञण बि असांखे मतिलबु इलाही शयुनि जी दुश्वारी आहे। बिल्कुलु इहो तव्हां सही चओ त दुश्वारी आहे। ऐं सिंध कानून साज़ी में यकीनी मुख़्तलिफ़ कानून साज़ी जेका सिंध असेंबली इहो ऐवान करे पियो, उहे वॾा अहम आहिनि। ज़ेरिश मां आवाज़ ॾींदुमि, अवां बि सम्झो पिया त वाक़ई हिन वक़्तु अशद ज़रूरत आहे ख्वाजा सरान जी। अगरि ॻाल्हि कजे सभ खां पहिरियों त नादरा जे उन कार्ड जे इंदिराज जी ॻाल्हि कजे, तव्हांजी मर्दन शुमारी जी ॻाल्हि कजे, उहो बि वॾो अहम आहे। पर सभ खां पहिरियों जेको असल शनाख़्त आहे उहो बि वॾो अहम आहे। पर पाकिस्तान जे अंदरि घटि में घटि इहो शनाख़्त वारो जेको सिलसिलो आहे उहो अवां सम्झो पिया हल थियण खां जे बावजूद बि अञा बि मसाइल आहिनि जंहिं महिल तव्हां जा साथी वञनि पिया नादरा में NIC जे कार्ड जे ठाराइण जे लाइ। अच्छा, सभिनि खां पहिरियों त अस्सलाम वालेकुम तव्हांखे, भई तव्हांजे चैनल खे, एंड थैंक यू सो मच फॉर दिस अपॉर्चुनिटी इन हैविंग अस। सभिनि खां पहिरियों नादरा जो हिकु इशू सभिनि खां वधीक, नादरा पंहिंजी पॉलिसीज़ कुझु फ्लैक्सिबल कयूं आहिनि जेकी एक्नॉलेजमेंट जी ॻाल्हि आहे, मगर हाणे ख्वाजा सरा पर्सन सां गॾु हिकिड़ो मसइलो आहे त फैमिली डिसऑनिंग। ठीकु आहे, असां पंहिंजे ट्रांसजेंडर प्रोटेक्शन एक्ट में बि इहा मैंशन कई आहे त जेकी फैमिली या जेका घर वारा ख्वाजा सरा खे जेको न डिसऑन करनि था त हुननि खे क्रिमिनलाइज़ हिकिड़ो एक्ट कयो वञे ताकी हुननि खे इहा डिसऑनिंग जो जेको सिस्टम आहे उहो ख़तमु थिए। छो त असां सां गॾु इन डिसऑनिंग जी वजह सां असां सां गॾु जेका न स्टीरियोटाइप अटैच आहिनि, जेका हिन मुआशरे खे हज़म नथा थियनि, या असांजी हिन स्टीरियोटाइप हुजण जी वजह सां असांजे मुआशरे खे असांखे सही नथा सघनि। ॻाल्हि इहा आहे। मगर जेकी नादरा जो सभिनि खां मसइलो आहे त नादरा कुझु फ्लैक्सिबिलिटी आंदियूं आहिनि, पर हाणे उनमें इहो आहे त जॾहिं नादरा जी जेकी रिक्वायरमेंट आहे त उनमें इहे चवनि था कि तव्हांजो फैमिली मेंबर गॾु हुजे, तव्हां वटि बेफॉर्म हुजे। ख्वाजा सरा सां अगरि नफ़रत जो तासुब अगरि तव्हां ॾिसो त एतिरो आहे त फैमिली पंहिंजे रजिस्ट्रेशन में चाहे ई नथी त ख्वाजा सरा जेको आहे उहो उनखे ज़ाहिर कयो वञे। गॾोगॾु हाणे पहिरें जी पॉलिसी में सोशल वेलफेयर जेको न रिस्पॉन्सिबल हुयो त असां जेका न गुरु रजिस्टर कंदासीं, गुरु रजिस्ट्रेशन खां पोइ उन गुरुनि जी सरपरस्ती ख्वाजा सरा खे मिलंदी। पर हाणे इनमें बि जेको फेयर अचे थो, कम्यूनिटी आहे, छो त ज़रूरी न आहे कि हर कम्यूनिटी में 5 उंगलियूं बराबरि हुजनि, कोई माण्हू ग़लति बि थी सघे थो। अगरि जेकॾहिं तव्हांजे मथां कोई केस आहे या कोई अहिड़ी क्रिमिनल एक्टिविटी आहे, अगरि उहो तव्हां ते थिए थी त डेफिनेटली उनजे इल्ज़ामात तव्हांजी फैमिलीज़ ते बि अचनि। बिल्कुलु इन वजह सां जेके न हिकिड़ो त माण्हू जेके न गुरु पाण जेके न थींदा आहिनि, थोरा सा फेयर हूंदो आहे त भई कंहिंखे सरपरस्ती ॾींदासीं XYZ।
पर अगरि ख्वाजा सरा जो कंसर्न हूंदो त असां पंहिंजी फैमिली जो रजिस्ट्रेशन वठूं, ॿियो फैमिली ही जे नाले ते रजिस्ट्रेशन वठूं, छो त इनहेरिटेंस जो हक़ बि असांखे ट्रांसजेंडर प्रोटेक्शन एक्ट में मिलियो आहे। पर अॻियां उहा ई ॻाल्हि अची थी वञे, जॾहिं असां नादरा में वञूं था त पॉलिसीज़ त आहिनि, नादरा ठहे बि वेठी, वरी कुझु नादरा जा जेका एरियाज़ आहिनि, जीअं मतिलबु जेके मेगा सेंटर आहिनि, अक्सर ई बेशतर ख्वाजा सन खे उते दुश्वारी बि थींदी आहे, त छो त उहा मेडिकल सर्टिफिकेट जी रिक्वायरमेंट कंदा आहिनि, उल्टा सीधा सवाल कंदा आहिनि, हिकिड़ो न एनेबलिंग इन्वायरमेंट उन्हनि जे लाइ न आहे। यही वजह आहे त कम्यूनिटी जेकॾहिं पाण बि रजिस्ट्रेशन नथी कराइजाए। मर्दमशुमारी जी ॻाल्हि थी, मर्दमशुमारी में असां काफ़ी दफ़ा रेकमेंडेशन कयूं त तव्हांखे ख़बर न आहे, मर्दमशुमारी जे अॻुवाणनि खे ख़बर न आहे त ख्वाजा सरा किथे रहनि था, किथे नथा रहनि, कहिड़े इलाइक़े में किथे, एटलीस्ट पंहिंजी टीम में ख्वाजा सरा खे जेको न इंक्लूड कयो वञे, ताकी वो डिस्ट्रिक्ट वाइज़ टाउन वाइज़ जेके न ख्वाजा सरान जी रजिस्ट्रेशन खे यकीनी ठाहे। पर अहिड़ो अमल जेको न कॾहिं अॼु ताईं गवर्नमेंट ॿुधियो आहे, न असांखां ECP ॿुधियो आहे, न मर्दमशुमारी जे जेके अॻुवाणनि इहा ॻाल्हि कॾहिं सम्झी। मां शहज़ादी राय ॾे बि वेंदुसि। अवां जी वॾी महिरबानी, अवां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ, ऐं तयात अॼु फ़ैसिले जी घड़ी में वॾे अहम फ़ैसिले ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। अवां सम्झो पिया अवां जो बि तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, ऐं जहिड़ी रीति असां स्टार्ट में कयोसीं त किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी इहे उपाउ वरिता, अॻिते क़दम खयो त घटि में घटि ख्वाजा सरा खे जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल या सिटी काउंसिल या नंढी हद ताईं त उन्हनि आंदो आहे। पर हिन फ़ैसिले जी घड़ी में छा अव्हांखे लॻे पियो त अव्हां जी पार्टी इहो बि फ़ैसिलो करे त घटि में घटि जीअं नेशनल असेंबली में, सूबाई असेंबली में जीअं मख़सूस सीटूं आहिनि ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ, अक़लियतनि जे लाइ, ख्वाजा सरा लाइ बि हुजणु खपनि? जी बिल्कुल, मां इहो सम्झां कि इहो असांजो बुनियादी हक़ आहे। जॾहिं असां माइनॉरिटी आहियूं त माइनॉरिटी जी रिजर्व सीट बि हुजणु घुरिजे, नेशनल असेंबली में बि, प्रोफेशनल असेंबली में बि ऐं सेनेट में बि। तो जो असांखे पंहिंजी कानून साज़ी करण लाइ, पाण ॻाल्हाइण लाइ, अगरि असां हिकिड़ी जमहूरी मुल्क में आहियूं, हिकिड़ी जमहूरियत ते अगरि असां यकीन रखूं था त जमहूरी अमल में असां पंहिंजे लाइ पाण ॻाल्हाइण चाहियूं था, न करे त असां जेके असांजा पॉलिटिशियंस आहिनि जंहिंखे अञा ताईं जेंडर स्टडीज़ जे बारे में कुझु ख़बर न आहे, उहे असां लाइ फ़ैसिलो करनि त इहा मुनासिब न हूंदी। पर अनफॉर्चुनेटली सभिनि खां वधीक मसइलो जेकी मज़हबी इंसाफ़ पसंदी पाकिस्तान में हले वेठी, उनजो शिकार रुगो माइनॉरिटी न, पर असां बि आहियूं। कोर्ट में पियो हो, हाणे उन केस खे असां सुप्रीम कोर्ट में बि चैलेंज कयो आहे, ऐं असां पंहिंजी लीगल फाइट विड़ूं वेठा इन जेकी मज़हबी जेकी एक्सट्रीमिज़म जेकी पाकिस्तान में आहे, जेके हाणे असांजे सिंध में बि अची वई आहे अफ़सोस करे। त मां चाहियां थी त असां इन्हनि शयुनि सां विड़ी वठूं त पोइ इनशाला पोइ त परे न आहिनि असांजी नेशनल असेंबली ऐं प्रोविंशनल असेंबली जूं सीट्स। बिल्कुलु, अवां वजह फरमायो त पहिरियां जेके बुनियादी मामला आहिनि उन्हनि खे हल करण जी वॾी अशद ज़रूरत आहे, उन खां पोइ ॿिया मसइला बि आहिनि। पर इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कजे त जेके वाक़ियात थियनि था, जेके रिकॉर्ड थियनि था, बेहसियत जर्नलिस्ट असां बि रोज़ाना जी बुनियाद ते ॾिसूं पिया त सिंध जे अंदरि बि वाक़ियात थियनि था, ऐं ख़ासि तौर ते टारगेट कयो वञे पियो ख्वाजा सरान खे। अगरि ॻाल्हि कजे पाकिस्तान लेवल ते त तमामु वॾा वाक़ियात आहिनि। अगरि ॻाल्हि कजे पंजाब जी, KP जी, बलूचिस्तान जी, सिंध जी, त आए ॾींहुं इहे ख़बरूं अचनि पियूं त कंहिं न कंहिं ख्वाजा सरा खे जेको आहे सो रस्ते वेंदे मारियो वियो, क़तलु कयो वियो। उनजे लाइ सम्झो पिया त वाक़ई जेके असांजा कानून आहे, चाहे उहो सिंध में हुजे, पंजाब में हुजे, KP में हुजे, किथे न किथे उन ते इम्प्लीमेंट ओड़ी रीति नथी थिए जहिड़ी रीति जेको आहे सो आम माण्हू ॿिए कंहिंजे लाइ थिए थो। ख्वाजा सरान वीचारनि खे या त असां एहतिजाज कंदे ॾिसंदा आहियूं त उहे के थाणे में एहतिजाज कनि, या वरी जेको आहे सो को वॾो मीडिया हाईलाइट करे त पोइ उहो उन केस जी को तदावर थिए थो या FIR थिए थी। शहज़ादी राय, मां अवां खां सवाल। बिल्कुलु, अगरि मीडिया जॾहिं केस खे जी 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 बिल्कुलु मां इन ते रिस्पॉन्ड करणु चाहियां थो। मीडिया जॾहिं असांजो साथ ॾींदो आहे, अॼु अगरि असां, मां चवां थी जेतिरी असांजी स्ट्रगल की आहे, अॼु अगरि असां ॻाल्हायूं था, अॼु अगरि असांखे मुक़ाम ते पहुचा आहियूं ऐं पंहिंजी कम्यूनिटी लाइ विढ़ूं था, त हुन में मीडिया जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। ऐं गॾु में गॾु मां इहो बि चवणु चाहींदुमि जेको केसिस आहिनि उन में सभिनि खां वॾी मुश्किलात जेकी असांखे ईंदी आहे असांजो लीगल सिस्टम आहे, असांजो दियत जो कानून आहे। पाकिस्तान में तक़रीबन 7000 जे क़रीब ख्वाजा सरा क़तल थी चुका आहिनि, जेके रिकॉर्ड थिया आहिनि। काफ़ी हज़ारे त अहिड़ा ई आहिनि, काफ़ी हज़ारे अहिड़ा आहिनि जेके रिकॉर्ड ई न थी सघिया आहिनि, पर 7000 रिकॉर्ड थिया आहिनि। उन्हनि हेॾे हज़ारनि जे केसिस में अॼु ताईं को केस कोर्ट ते पहुचण खां पोइ हिकिड़ो सिर्फ़ु केस मूंखे ख़बर आहे जंहिंमें बिंदिया राणा जो हिकिड़ो हुई, बाक़ी सभु केसिस माफ़ थी वेंदा आहिनि पैसा वठी। पाकिस्तान में हिकिड़ो इस्लामिक कानून बि मौजूदु
था ऐं हुन कानून में दियत जो नालो हुनखे ॾियो वेंदो आहे, जंहिंजी वजह सां पैसा वठी नक़द माफ़ कराए सघंदा आहियो, जंहिंजी वजह सां जेसि ताईं इहे क़तल ख़तमु न थींदा, हिकिड़ो त असांखे फैमिली पहिरीं घरां कढी छॾंदी आहे, डिसोन करे छॾंदी आहे, पोइ जॾहिं असां मरी वञूं असांजो क़तल थी वञे त उहे फैमिली अची पैसा वठी छॾंदा आहिनि। त इहो कानून कम अज़ कम ख्वाजा कम्यूनिटी लाइ त हिकिड़ो अहिड़ो कानून आहे जेको असांजी ज़िंदगियुनि खे अनसेफ करे छॾियो आहे पाकिस्तान में। ऐं जेतिरो बि असां कोशिशि कयूं, असां IG सां ॻाल्हायूं, असां SSP सां ॻाल्हायूं, लेकिन जॾहिं को केस थींदो आहे त केस में असांखे सभिनि खां पहिरीं कॉन्स्टेबल सां ॻाल्हाइणो पवंदो आहे, फ्रंट ऑफिस डेस्क जा जेके ऑफिसर हूंदा आहिनि पुलिस स्टेशन में, ऐं उहे अञा ताईं सेंसिटाइज़ न थिया आहिनि। मां पाण सिटी काउंसलर आहियां, 2 हफ़्ता पहिरीं मां पुलिस स्टेशन वियमि त हुननि मूंखे धिका ॾिना, हालांकि मां कंहिंजे लाइ ॻाल्हाइण वई हुयमि ऐं हुननि मुंहिंजो मोबाइल घुरियो, मूंखे दरवाज़ो कमरे में अचो जो बंदि करे छॾियो। दैन हुन खां पोइ हुननि खे ख़बर पई त इहा एक्टिविस्ट आहे, त हुननि पोइ मूंखां माज़रत कई, सभु शयूं कयूं। ॻाल्हि इहा आहे कि को आम इंसान को ख्वाजा सिराग अगरि थाणे वेंदो त इहो ट्रीटमेंट मिले। बिल्कुलु, तव्हां इहो वजह फरमायो, घटि में घटि तव्हां सिटी काउंसिल आहियो ऐं सोशल एक्टिविस्ट आहियो ऐं ख़बर पई त तव्हां सां थोरी घणी रिआयत करे छॾी, पर हिन जॻह ते को ॿियो को ख्वाजा सरा अगरि वञे या थाणे ते उन सां जेको हाल थिए आहे, पर उहो असां अमूमन पंहिंजे न्यूज़ ख़बरुनि में ब्रेक बि कंदा आहियूं ऐं असां ॾिसंदा बि आहियूं। मूंखे ब्रेक लाइ चए पियो वञे, ब्रेक ते वेंदुसि, वापसि ईंदुसि त इन इशू ते असीं ॻाल्हाईंदासीं। अॼु फ़ैसिले जी घड़ी में ॻाल्हि कयूं पिया ख्वाजा सरान जे उन्हनि जे फ़ैसिलनि जो जेके हिन मुआशिरे में थियणु खपनि। वापसि ईंदासीं त उन फ़ैसिले ते ॻाल्हाईंदासीं। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। अॼु ॻाल्हि कयूं पिया फ़ैसिले जी घड़ी में उन्हनि वॾनि फ़ैसिलनि जी जेके फ़ैसिला हिन मुआशिरे में, हिन ऐवाननि में ऐं अदालतुनि में थियणु खपनि। ख़ासि तौर ते ख्वाजा सरान सां थियल नाजाइज़ियूं ऐं नाइंसाफ़ियुनि जी ॻाल्हि कयूं पिया त पाकिस्तान जे अंदरि जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उहे वॾियूं अहम आहिनि। असां सम्झूं पिया त हिन मुआशिरे में यकीनी तौर ते बराबरी वारा हक़ूक़ जेके असां दावा कयूं पिया आलमी सतह ते, मुल्की सतह ते, क़ौमुनि जी सतह ते, त असां सभु बराबरि जा जेके हक़ूक़ आहिनि उहे सभिनी खे मिलणु खपनि, पर उहे कोन पिया मिलनि। बिंदे नज़र मां तव्हां ईंदुसि त सम्झो पिया त सेमिनार थियनि पिया, प्रोग्राम थियनि पिया, मुख़्तलिफ़ इवेंट थियनि पिया, अव्हांखे ॾिसंदव तव्हां वॾा एक्टिव आहियो, हर हंधि पहुचो पिया, पर नताइज छा था निकिरनि? उहो चवंदा आहिनि न उर्दू में हिकिड़ी चवणी आहे त खाया पिया कुझु नहीं गिलास थोड़ा बाराने। हे जेके वॾा वॾा सेमिनार ऐं मिड़ाक अव्हां जे लाइ कोठाया पिया वञनि, शायदि महांगनि होटलनि में असां ॾिसंदा आहियूं, त इन जो को नतीजो को निकितो आहे अॼु ॾींहुं ताईं? ॻाल्हि इहा आहे की मां सम्झां थी की जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे, जेको ऐवाननि में वेठो आहे, उहो थोरो डिॼे थो हाणे असां खां। छा थो करे? डिॼे थो। छो जो जेसिताईं असां जेसिताईं असांजी कम्यूनिटी, असां जेसिताईं उन्हनि जो तफ़रीह जो प्रोग्राम हुयासीं, डांसिंग ऐं नाच गानो ऐं मतिलबु हुननि खे उहो हिकिड़े बादशाह थी वेठा हुया। हाणे उन्हनि खे इलाही वॾो उन्हनि खे ख़ौफ़ पैदा थी वियो आहे की असां में मतिलबु डॉक्टर बि आहिनि, लॉयर बि आहिनि ऐं मतिलबु एक्ट्रेस एॾा वॾा थी विया आहिनि ऐं मतिलबु ड्रामनि में ऐं शयुनि में। तव्हां ॾिसंदा वे की कोई बि अगरि मतिलबु तव्हां ॾिसो की हर जॻह में तव्हांखे हिकु अधु किथे न किथे ख्वाजा सरा हर कम में नज़र ईंदो। त हाणे न्यूज़ एंकर बि आहिनि, त हाणे उन्हनि खे थोरो धचको लॻी वियो आहे। उहा मतिलबु हुन शइ दॿाइण जे लाइ उहे जेके आहिनि माण्हू अहिड़ियूं हरकतूं करनि पिया की कॾहिं कोई शइ कॾहिं कोई शइ। तव्हां ख़बर हूंदी की हिकिड़ो मतिलबु जेको सेनेट मां बिल हिकिड़ो कानून साज़ी जो पास थिए थो, जंहिंमें सॼियूं मतिलबु जमातूं हुजनि थियूं ऐं कोई बि उनजे मुखालिफ़ नथो थिए, कोई मुखालिफ़ ॻाल्हि नथो करे, और हुनखां बाद में हुन खे चैलेंज करे ऐं हुनखे शरीयत कोर्ट में आणियो थो वञे। उनखां बाद इलाही वॾा कमेंट्स था अचनि, इलाही कुझु थो थिए। हुनखां बाद इन दौरान हिकिड़ा 3 ख्वाजा सरा बि क़तल थी वञनि था। हिकिड़ो चवंदा आहिनि हिकिड़े इंसानियत जो क़तल, पूरी इंसानियत। हुनखां बाद ॻाल्हि इहा आहे की मां उन्हनि माण्हुनि खे चवां थी जेके क़तल कंदा आहिनि उहे शायदि इंसानियत जे चवण जे लाइक़ बि न आहिनि, लाइक़ ई न आहिनि। ऐं ॿी सभ खां वॾी ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि चवंदियूं आहिनि की भाई तव्हां ॾिसो की हे त अलाह जी ॾेन आहे न, भई इंसान किथे बि फ़क़ीर पैदा थी थो, कंहिंजे घर में पैदा। ॿी ॻाल्हि इहा आहे की असां हुनमें जेके असांजी कानून साज़ी जे जेको डॉक्यूमेंट्स आहे, जेको बिल आहे, हुनमें असां कोई शइ अलॻि न घुरी आहे। इन फ़ैसिले जे घड़ी में मां माण्हुनि खे मुताबिक़ मतिलबु साम्हूं चवंदी हुअमि ॻाल्हि की अचो, जेके बि हुन बिल जे मथां एतिराज़ करनि था असां हुननि खे चऊं था अचो टेबल टॉक कयो, तव्हांखे जेकी शिप लॻे थी हिन में अगरि ग़लति हो असां हुनमें अमेंडमेंट थी सघे थी, ॻाल्हि। मगर हिकिड़ो तव्हां ॾिसण शइ ॾिसण खां बग़ैर ई तव्हां चओ की हे मतिलबु फिलानो एजेंडो आहे, अमेरिकी एजेंडो आहे, इसराइली एजेंडो आहे, फिलान। त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, पाकिस्तान में आसान आहे त कंहिंखे बि एजेंट ठाहियो वञे, ॻाल्हि इहा आहे कंहिंजी एजेंडा सां लॻायो वञे। ॻाल्हि इहा आहे असां कोई हुन मां
मस्जिद अलॻि न घुरी आहे, मंदर अलॻि न घुरियो आहे, गिरजो अलॻि न घुरियो आहे, हॉस्पिटल अलॻि न घुरियो आहे। असां हुन में कोई बि शइ अलॻि न घुरी, असां हुन में उहा ई शइ घुरी आहे। हिकु आम पाकिस्तानी आदमी जो हक़ आहे, बिल्कुलु हेल्थ असां सभिनि जो हक़ आहे, तालीम असां सभिनि जो हक़ आहे। अगरि जॉब जो कोटो अचे त उहो बि असांजी तादाद सां ॾिसो, मर्दमशुमारी में असल जेकी असांजी तादाद लिकाई हिन शइ करे वई। अगरि असां हिननि जी जेकी तादाद ॿुधाईंदासीं, मुंहिंजे ख़्याल में सही तरीक़े सां मूंखे यादि न 20,000 त सिर्फ़ु सिंध में असां वटि जिया फाउंडेशन में ख्वाजा सां रजिस्टर आहिनि। मां सम्झा जेके मूं वटि महिल अंग कराइनि 2017, 16 ऐं 17 में तव्हांजी टोटल जेका तादाद हुई उहा 50,000 हुई अगरि ॻाल्हि कई वञे। ठीकु आहे न। अच्छा, उहो मतिलबु पूरे पाकिस्तान जो ॿुधाए। असां चऊं था कि मतिलबु असां चऊं था कि उहा तादाद हिन करे लिकाई थी वञे। अगरि असांजी सही तादाद शाम हूंदी त उन्हनि खे जॉब ॾियणो पवंदो, उन्हनि खे हेल्थ ॾियणी पवंदी, उन्हनि खे तालीम ॾियणी पवंदी, उन्हनि खे रिज़र्व सीटूं ॾियणियूं पवंदियूं। त इहे सिर्फ़ु नज़रूं चुराइण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। अहिड़ी ॻाल्हि न आहे, बॉल जेॾी बि हुजे ज़ोर सां दीवार में हणंदा वे, अची करे पंहिंजे ई मथे में लॻंदी। असां बि हिन मुल्क जा, पाकिस्तान जा शहरी आहियूं, उहे शहरी आहियूं जेको असां माण्हुनि जी मतिलबु ख़ुशियुनि में बग़ैर घुराए ख़ुशियुनि में शामिलु थींदा आहियूं, जेको मुल्क और क़ौम जे लाइ दुआऊं कंदा आहियूं। पोइ अहिड़ो छा थी वियो कि असां जॾहिं पंहिंजे राइट जी ॻाल्हि कईसीं, KPK में गाजर मोली जी तरह ख्वाजा सरा क़तल थिया, वॾियूं त इंसाफ़ जी ॻाल्हियूं थियूं आहिनि। छा उहे पार्टियूं हुन ख्वाजा सरा जे क़तल ते ॿाहिरि निकितियूं? या सिंध में त ख्वाजा सरा क़तल थिए त कोई ॿाहिरि निकितियूं? न। मगर हिते अगरि कंहिंसां बि वायलेंस थिए थो, मगर ख्वाजा सरा कराची प्रेस क्लब ते ॿाहिरि निकिरनि था, मुख़्तलिफ़ मॉर्निंग शो में वेही करे उन्हनि जे लाइ आवाज़ बुलंद करनि था, सोशल मीडिया जो इस्तेमालु करे आवाज़ बुलंद करनि था। पोइ अहिड़ी छा ॻाल्हि थी? दरअसल उहे जेके माण्हुनि जो हिकिड़ो हूंदो आहे न कि असांजी बरतरी हुजे, असांजी मतिलबु असांजी हुकुमरानी हुजे। पहिरियां माण्हू चवंदा माई घर खां ॿाहिरि निकिरे थी, जॉब करे थी, इहा सुठी ॻाल्हि न आहे, हे न। मां हुननि ॻाल्हियुनि में न वञणु चाहींदुमि जेके मतिलबु माण्हुनि खे इलाही बुरियूं लॻंदियूं आहिनि। हे आहे इस्लाम जी ॻाल्हि कंदा आहिनि। इस्लाम अमन जो, मोहब्बत जो, भाईचारे जो दर्स ॾींदो आहे। तव्हां काॾे था वञो? तव्हां कहिड़े जुमिले? जॾहिं हिकिड़े इंसान जो क़तल, सम्झ पूरी इंसान जो क़तल, चाहे वो असांजे ख्वाजा सरनि में सभ खां सुठी ॻाल्हि जेकी आहे, मां तव्हांजे प्रोग्राम में चवंदो आहियां, असां चवंदा आहियूं भाई उहो माण्हू कंहिं बि रंग, कोई बि मज़हब आहे, कंहिं बि नसल आहे, कोई बि आहे, कंहिंसां कंहिं बि रंग नसल जो असां न कंदो। असां चवंदा आहियूं इंसानियत पहिरियां, मज़हब बाद में। तव्हां ज़ोर ज़बरदस्ती सां कंहिं मुल्क ते त कब्ज़ो करे सघो था, मगर हुन मुल्क जे रहण वारे माण्हुनि जे दिलनि ते कब्ज़ो नथा करे। वॾी अहम ॻाल्हि कई तव्हां। मां तव्हांखे ॾींदुसि हिकिड़ी 2017 जी अगरि मुंहिंजे साम्हूं जेका मर्दमशुमारी वारी रिपोर्ट आहे, उन में अगरि ॾिठो वञे त 21,774 ख्वाजा सरा जेका उनजी हुई। वरी अक्टूबर 2020 में इहा तादाद जेका साम्हूं रजिस्टर कई वई, उन वोटरनि जी तादाद टोटल 538 ॿुधाई वई। पोइ चइजे त इहो 2016-17 में वरी 2017 खां पोइ वरी 20 में मज़ीद वधण खां घटिजी वई। ऐं जो क्रेडिट वञे थो गवर्नमेंट जी एडमिनिस्ट्रेशन ते। तव्हां ॾिसो न, हाणे मूंखे नथो लॻे त एतिरे अरसे में ख्वाजा सरनि जी तादाद वधी हूंदी, घटी न हूंदी। हिन में सभिनि खां वधीक जेको डाउनफॉल आहे या लैग्स जेको आहे उहो हुकूमत जो आहे। छो त अगरि हिकिड़े पूरे पाकिस्तान में जॾहिं जेके 10,000 जे क़रीब तव्हां तादाद 2 साल पहिरियों था शो कयो ऐं 2 साल खां पोइ तव्हां उनखे 500 था करे छॾियो, इट्स मीन कि हे सिस्टम तव्हांजे मुख़्तलिफ़ जेके चइजनि त तंज़ीमूं ऐं अॻवाननि जो जेको क्लेम आहे, जंहिंखे दावा आहे, उहो चओ पिया त मुख़्तलिफ़ आहे। जेका को दावा करे पियो त लखों वधीक आहिनि, को चवे पियो 80,000 खां वधीक आहिनि, के चवे पियो 90,000 खां वधीक आहिनि। यानी कि शायदि इनखे तव्हां दुरुस्त कजो तादाद खे, पर इहो हिकिड़ो माना फिगर जेको आहे इहो माना हिकिड़ो अनकन्फर्म आहे। बिल्कुलु। हाणे ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन सां मुंसलिक आहियूं। ऑर्गेनाइज़ेशन में असां जेके न हेल्थ जे मथां कमु कंदा आहियूं, जंहिंमें HIV प्रिवेंशन सां रिलेटेड कमु आहे, ॿियो जेके न हिन जे लाइ मुख़्तलिफ़ सिहत सहूलियात जे लाइ। त उन में 2023 ताईं 28,000 ख्वाजा सरा जेका आहिनि उहे रजिस्टर आहिनि सिर्फ़ु कराची में। सिर्फ़ु कराची में। हिन में डेटा जी वैलिडेशन या ॿी ॾिठी वञे त जंहिंमें 64% ऑलमोस्ट हिन में यूथ जी मौजूदु आहे। ठीकु आहे। जेके इन में 73% अहिड़ी कम्यूनिटी आहे जेकी माइग्रेटेड आहे। छो त कराची इज़ अ मेट्रोपॉलिटन सिटी, हिते मुख़्तलिफ़ शहरनि सां माण्हू अचनि था पंहिंजे रोज़गार जे लाइ। त जीअं आम माण्हू अचनि था, ईअं ख्वाजा सरा बि हिते अचनि था।
तो हे असांजो डेटा आहे। ॿियो असां हिन डेटा खे चैलेंज हिन करे बि कयूं था गवर्नमेंट जे अॻियां, छो त हे असांजी फिज़िकल रजिस्ट्रेशन आहे, कोई लफ़्ज़ी ॻाल्हियूं न आहिनि, कोई उहो डेटा ना आहे कि जेके मां हवा में उॾायां। हे हिकु ऑथेंटिक डेटा आहे जेकी असांजी रजिस्ट्रेशन ॿुधाए थी। रिसेंटली हेल्थ डिपार्टमेंट जेके PMU हेल्थ डिपार्टमेंट जे थ्रू हिकिड़ो सर्वे थींदो आहे IBBS, जंहिंमें HIV प्रिवलेंस रेट पाकिस्तान में जेके आहिनि जंहिंमें आइडेंटिफाई कया वेंदा आहिनि HIV पेशेंट घणा आहिनि, HIV में केतिरी सतह आहे, उन में ट्रांसजेंडर जे जेको फिगर हुयो पूरे सिंध में 50,000 जे क़रीब हुयो। त हाणे पाण ॾिस, या त पोइ उन्हनि जो, या त पोइ असां जॾहिं चैलेंज कयूं था त या असांजो डेटा ग़लति आहे या डेटा उन्हनि जो ग़लति आहे, छो त गवर्नमेंट जेकी रिसर्च या सर्वे थींदा आहिनि उहा उन लेवल सां नाहे थींदा जंहिंमें घर घर वञी आइडेंटिफाई कयो वञे त केतिरा माण्हू आहिनि। हालांकि मां पाण हिकिड़ी गवाह वेठी आहियां, मुंहिंजे घर में अॼु ताईं मर्दमशुमारी जॾहिं बि हाणे रिसेंटली इलेक्शन खां पहिरें बि थी, असांजे घर में त कोई बि न आयो पुछण त हे छा आहिनि या केरु रहंदो आहे। त जॾहिं असां आम माण्हुनि जे शख़्स जे घर में बि कोई नथो अचे त ॿिए कंहिं घर में किथां विया। बिल्कुलु, मैं शहज़ादी राज तव्हां ॾे ईंदुसि। अगरि ॻाल्हि कई वञे जेके मुंहिंजे आम्हूं साम्हूं अंग अखर आहिनि, अगरि पंजाब जी ॻाल्हि कजे त 1886 ख्वाजा सरा मर्दमशुमारी में यानी कि रजिस्टर थिया। सिंध जी ॻाल्हि कयूं त 431, खैबर पख्तूनख्वा जी ॻाल्हि कयूं त 113, अगरि बलोचिस्तान जी ॻाल्हि कयूं टोटल 18। अगर इहा फिगर खणी अगर साम्हूं वेहिजे त पोइ पाकिस्तान में जेके ख्वाजा सरा आहिनि, अगर थोड़ी देर पहिरियां जेको असां ज़िक्र कयूं पिया 50,000 खां वधीक ख्वाजा सरा जेके आहिनि सिर्फ़ु कराची यानी कि सिंध जे कैपिटल में आहिनि। पोइ हीअ जेका फिगर आहे इनखे छा चइजे त इहो हथ ठोकी आहे, यानी कि मुल्क में दुनिया में ख्वाजा सरानि जी तादाद घटि ॾेखारणी आहे? जी मुंहिंजो आवाज़ अचे पियो मूंखे? माइक अनम्यूट कजो, माइक अनम्यूट कजो। जी जी सैरिश जेकी ॻाल्हि कई आहे मां बिल्कुलु उन सां एग्री कंदमि। पर जेकी गवर्नमेंट जा ई सर्वे हूंदा आहिनि, जीअं IBBS आहे, बेसिकली उहो नेशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम कराईंदो आहे ताकि उहो ग्लोबल फंड खे उहे डेटा ॾेई सघे जंहिं ते उहे पोइ प्रोजेक्ट अप्लाई करनि। ऐं उन में उहे असांखे 50,000 था ॾेखारनि। न्यू IBBS बि थियो आहे पर उन जा न रिज़ल्ट न आया आहिनि। ऐं जॾहिं मर्दमशुमारी था करनि त उन में उहो ई लैक थो अचे तो हिकिड़ो लीस्ट प्रायोरिटी जो इंट्रस्ट आहे गवर्नमेंट जो ट्रांसजेंडर कम्युनिटी। ऐं मां 14 सालनि खां कमु कयां थी ऐं मां हमेशह हुकूमत जे अॻुवाणनि खां इहो ॿुधंदी आई आहियां त अभी हमारे पास और बड़े मसइले आहिनि। एंड आई अंडरस्टैंड शयूं ॿियूं बि हूंदियूं आहिनि, प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि, पर पाकिस्तान जा त जॾहिं खां हालात जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां हिकिड़े मुश्किल दौर खां पाकिस्तान गुज़रे थो। ऐं उन में अगरि असां इंतज़ारु कंदा रहियासीं त असां ते मथां कॾहिं कमु न थी सघंदो। ऐं जेके बि इहे फिगर्स आहिनि इहे ग़लति आहिनि, असां इन्हनि खे रिजेक्ट था कयूं। ऐं जेकी ज़ैरिश जी ॻाल्हि आहे मां उनखे अॻियां रखंदमि त गवर्नमेंट जो पंहिंजो डेटा जेको उनखे ग्लोबल फंड खे मोकिलणो आहे, उन डेटा खे पंहिंजे हिन मर्दमशुमारी वारे डेटा खे कंपाइल करनि, उन्हनि खे साफ़ ख़बर पइजी वेंदी त उहे हुन में क्लियरली ग़लति आहिनि। बिल्कुलु। ऐं तव्हां चओ पिया त जेको गवर्नमेंट जो पंहिंजो डेटा आहे, वरी मर्दमशुमारी जी डेटा ऐं इलेक्शन कमीशन जी डेटा खे खणूं था त उन में जेको आहे सो किथे न किथे इलेक्शन में लाज़मी आहे तव्हां सभु वञो पिया ऐं सभु वोटर बि आहियो पाकिस्तान जे अंदरि, जेके ॿिया आम माण्हू बि वोट ॾियनि पिया। पर जेका ॻाल्हि थोरी देरि पहिरियां थी त पाकिस्तान में जेको आहे सो मर्दनि खे मर्दमशुमारी में औरतुनि खे ई सही नमूने सां न पियो ॻणियो वञे त ख्वाजा सरा खां किथे ॻणंदा। हीअ जेका फिगर आहे मूंखों बि जेका साम्हूं आई त मूंखे बि हज़म कोन पई थिए त सिंध जे अंदरि टोटल 431 ख्वाजा सरा आहिनि सॼी सिंध में। त इहा मूंखे बि जेको आहे सो हज़म न पई थिए। मां पाण जेको आहे सो बींदे जर्नलिस्ट 26 सालनि खां शोबा साहबत सां वाबस्ता आहियां त मूं इहा ॾिसी करे हैरान थी। वरी अहिड़ी रीति 1886 पंजाब में जेके मुंहिंजे साम्हूं अंग अखर आया, जेका मर्दमशुमारी वारी रिपोर्ट मूं ॾिसी पढ़ी त मूं पाण परेशान थी वियुमि त ईअं कीअं थो थी सघे त टोटल 113 ख्वाजा सरा बलूचिस्तान में ऐं वरी 81 जेको आहे सो ॿियनि खैबर पख्तूनख्वा में, जिथे मां सम्झां वधि में वधि ख्वाजा सरा KPK में ई हूंदा। हा, जेका इहा डेटा आहे त उन में त मूंखे लॻे पियो हिन खां वधीक जेको आहे सो क़तल थी विया आहिनि पाकिस्तान जे अंदरि। ठीकु, अचूं पिया हेल्थ सेक्टर जी ॻाल्हि कयूं पिया, उन ते अवां वॾो कमु पिया कयो सभई। मां तव्हां ॾींदुमि मुंहिंजे रहण सां हेल्थ जी ॻाल्हि कजे, एजुकेशन जी ॻाल्हि कजे, इहे बुनियादी सहूलियतूं आहिनि। सम्झूं त तव्हांजी तंज़ीम या वरी असांजी सिंध हुकूमत या क़ौमी सतह ते को अहिड़ा उपाउ वरिता पिया वञनि या कोई इनिशिएटिव वरिता पिया वञनि त ख्वाजा सरान खे बि
इन दायरे में आंदो वञे जंहिंमें तालीम वॾी अहम आहे, एजुकेशन वॾी अहम आहे? जी अच्छा, ॻाल्हि इहा आहे की वादा त सॼा ई कंदा आहिनि, मगर वो छा कजे कि हिननि इहो रखियो आहे कि वाह वो जे उर्दू में चवंदा आहिनि वादा ई कया जो वफ़ा हो जाए। असां सां त इहो कमु लॻो पियो आहे। बहरहाल इहो आहे की असांजी फाइट जारी आहे, असांजी डायलॉग जारी आहिनि। ज़ाहिर हाणे मतिलबु जेके असां जीअं हाणे मतिलबु कुझु यूनिवर्सिटियूं आहिनि, ग्रीन यूनिवर्सिटी मतिलबु जेकी फ्री एंड तालीम करे छॾी, कुझु मतिलबु माण्हू अहिड़ा आहिनि जेके मतिलबु साम्हूं आया आहिनि, कुझु तालीम जे लाइ मदद बि करनि था। ऐं असां मतिलबु जी ऑर्गेनाइजेशन मतिलबु जेको आहे मुख़्तलिफ़ असां ख्वाजा सरान खे कंप्यूटर कोर्स बि करायासीं, कईनि खे मतिलबु रोज़ी तालीम जे हवाले सां जेको आहे अञण ताईं तालीम जो फुगनान तो मौजूदु आहे। इलाही साथरा जेके मतिलबु पंहिंजी जहिड़ी तक फैमिली में हुया, कंहिं 12 पढ़िया, कंहिं 14 पढ़िया, अॻे पढ़णु चाहिनि था, मगर उन्हनि जे अख़राजात एॾा आहिनि की उहे वीचारा मजबूर आहिनि। अगरि ॻाल्हि कजे स्कॉलर जी त स्कॉलरशिप बि मिलणु खपे, उहो बि वॾो अहम सुवालु आहे। मूंखे ब्रेक लाइ चए पियो वञे, ब्रेक तो वापसि अची तव्हां टिनिनि खां इहो पुछण जी कोशिशि कंदुमि त एजुकेशन में आलमी सतह ते, मुल्की सतह ते ऐं ॿाहिरि जी यूनिवर्सिटियुनि ते में जहिड़ी रीति ॿियनि नौजवाननि खे, छोकिरनि छोकिरियुनि खे स्कॉलरशिप मिले थी, छा ख्वाजा सराहनि खे बि मिलणु खपे? छाकाणि त असांजे मुआशरे जो वॾो अहम हिसो आहे। अगरि कोई ख्वाजा सराह वॾो टैलेंटेड आहे, जीअं असांजे साम्हूं ई असांजा टई टैलेंटेड जेको आहे सो महिमान मौजूदु आहिनि, अहिड़ी रीति ख्वाजा सराह कम्यूनिटी में केतिरा ई टैलेंटेड आहिनि जंहिंखे तालीम वॾी अहम ज़रूरी आहे ऐं उहे हासिल बि करणु चाहिनि था, पर सहूलियतुनि न हुजण जे करे उहा नथी मिली सघे। वापसि ईंदासीं, न ते ॻाल्हाईंदासीं। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। फ़ैसिले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कयूं पिया वॾे अहम फ़ैसिले जी, ऐं मां ब्रेक खां पहिरियों चयुमि त तय आहे त फ़ैसिले में इहो बि फ़ैसिलो थियणु खपे फ़ैसिले जी घड़ी में त ख्वाजा सराह जेके अॼु तालीमी याफ़्ता केतिरा ई असांखे साम्हूं नज़र अचनि पिया, जीअं असांजे स्टूडियो में ऐं प्लस में वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि असांजा महिमान, उहे चाहिनि पिया किथे न किथे त आलमी सतह ते जेके यूनिवर्सिटियूं आहिनि मुल्क तोड़े परॾेह में, उन्हनि खे स्कॉलरशिप बि मिलणु खपे, तालीम हासिल बि करणु खपे। छा असांजे मुआशरे में जेके यूनिवर्सिटियूं आहिनि कोई अहिड़ो उपाउ वठनि थियूं, क़दम खणनि पियूं? तव्हां ॾे ईंदुमि, अव्हां सम्झो पिया त वाक़ई अहिड़ा बि फ़ैसिला थियणु खपनि? ॾिसो त सभिनि खां पहिरीं त तव्हां असांजे साम्हूं हिकु मिसाल आहे पंजाब जे केतिरे ई जेके न ज़िलनि में अडल्ट लिटरेसी प्रोग्राम ख्वाजा सराहनि जे लाइ स्टार्ट कयो वियो। इन खे मद्देनज़र रखते असां जेके न हाणे लास्ट असांजी गवर्नमेंट जी ॻाल्हि आहे, मां शहज़ादी बि इन खे एक्नॉलेज कंदी त असां साईं सरदार शाह एजुकेशन मिनिस्टर वटि वियासीं त असां सिंध में ख्वाजा सराहनि जे लाइ बि पॉलिसी डेवलप कई वञे, जंहिंमें उन्हनि जी एजुकेशन खे बि इंक्लूसिव कयो वञे। बाक़ी PhD GST जा जेका बि हाणे तव्हां जेके जॉब वेकेंसीज़ ओपन कयो था, त हुनमें तव्हां डिसेबल पर्सन खे इंक्लूड कयो, त तव्हां ख्वाजा सराहनि खे न कयो। हिन उन ॻाल्हि खे साईं सरदार शाह हिन शइ खे एक्नॉलेज बि कई। रिसेंटली उन्हनि जेके न एजुकेशन पॉलिसी जे मथां जेके न सिंध एजुकेशन मिनिस्ट्री जेके न हिन वक़्तु कमु बि करे रही आहे। ॿियो इंशाअल्लाह असां हिन शइ खे बिल्कुलु एक्नॉलेज बि कंदासीं छो त एजुकेशन जे मथां कमु थिए वेठो, पर ओड़े लेवल सां न आहे कि जीअं कि जेको न अञा ताईं जेको न हुनजो हिकिड़ो पॉज़िटिव जेको न असांखे इम्पैक्ट मिले। रेस्ट ऑफ जेकी ॻाल्हि थी कि एजुकेशन सिस्टम अगरि ॿाहिरि मुल्कनि में जेकी स्कॉलरशिप मिलनि थियूं त थोरी सी मां इहा ॻाल्हि कंदमि त उहो सिर्फ़ु अमीरनि जे ॿारनि खे ई मिलनि थियूं, मतलब इलाही वधिक सेम मसलो आहे, चाहे वो ख्वाजा सराह जा हुजनि या वरी कंहिं ग़रीब जो ॿार हुजे, पर इहा ॻाल्हि बट आई रियली एप्रिशिएट कि तव्हां इहा ॻाल्हि कई त हुनमें ख्वाजा सराहनि जी बि इंक्लूसिविटी हुजे। हाँ, बाक़ी इहो आहे कि अगरि स्कॉलरशिप जी ॻाल्हि कई वञे त हिते पाकिस्तान में काफ़ी ख्वाजा सराह, जंहिंमें हाणे रिसेंटली असांजी हिना बलोच आहे, आयशा मुग़ल जेके हिन वक़्तु जेके यूनाइटेड किंगडम UK जी हिकिड़ी जेके न यूनिवर्सिटी में बज़ाहिर लेक्चरार मौजूदु आहे, त हिकिड़ी इहे एक्नॉलेजमेंट आहिनि, पर हे उन्हनि जी पंहिंजी पर्सनल एफर्ट्स आहिनि, पंहिंजी पर्सनल ऑन। कैनेडा में, अमेरिका में, यूरोप में केतिरा ई आहिनि जेके उहे पंहिंजो मदद सां पाण उते पहुता आहिनि। बिल्कुलु, बाक़ी कंहिं सम्झे पंहिंजी मदद लेवल ते कोई उन्हनि जे लाइ उन्हनि इक़दामात न कयो। हाणे ॾिसो न ख्वाजा सराहनि जी हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे, असांखे हाणे ॾिठो वञे हिते त स्टार्स खे, सेलिब्रिटीज़ खे तमग़ा इम्तियाज़ मिली थो वञे, हीरो अवॉर्ड्स मिली था वञनि, पर जेका अॻुवाणी ख्वाजा सराह करण वारा, मां हिते वेठल बिंदिया राना जी आहे, शहज़ादी जी आहे, इलाही सारा अहिड़ा नाला आहिनि जिन्हनि खे इलाही वधीक गवर्नर सिंध खे रिकमेंडेशन जेको आहे हिन साल आसिफ अली ज़रदारी, सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी खे बि मोकिलणु खपे, जिन ख्वाजा सराहनि इन कम्यूनिटी जे लाइ वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे। घटि में घटि उनखे
हिकिड़े एज़ाज़ सां नवाज़ियो वञे त इहो बि हिकिड़ो आलमी सतह ते असांजो ई नालो थींदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जो नालो थींदो। अगरि असां सिंध में वेठा आहियूं त सिंध जी ॻाल्हि कयूं त इहो हिकिड़ो वॾो क़दम हूंदो। बिंदी राणा साहिबु, ॻाल्हि इहा आहे कि हिते जेको आहे न जेके इहे हिननि ॻाल्हि कई कि कुझु अरसो पहिरियों मतिलबु कोई सेनेट जा अरकान मूंसां मुलाक़ात थी इस्लामाबाद में के सेमिनार में। अब इंडिया जी इंशाल्लाह ताला हुस्न कारकर्दगी हम आपको दिलवाएंगे, आपकी इतनी खिदमत है। मैंने मां उनखे चयुमि कि महिरबानी, थैंक यू, मगर हुननि खे 10-12 साल गुज़री अञा ताईं कुझु बि न थियो। ॻाल्हि इहा आहे कि हिते मां चवंदो ठीकु आहे, इज़त ॾियणु कंहिंखे सुठी ॻाल्हि आहे, झुकी करे मिलणु सुठी ॻाल्हि आहे। हज़रत अली चवंदो आहे कि असां झुकी करे मिलण में तव्हांजी इज़त घटिजे त मौक़ा वठी लाहियो, हिकिड़ी ॻाल्हि। मगर ॻाल्हि इहा आहे कि तव्हां अगरि कंहिंखे बि काई फिल्मी एक्टर खे तव्हां कुझु बि एवॉर्ड सां नवाज़ो था, कुझु बि कयो था, मगर हिकिड़ी हर कंहिंजी फाइल ॾिसो, हिकिड़ो कोई बि एक्टर था, चाहे वो ख्वाजा सर आहे, चाहे मर्द, तव्हां सभिनि जी फाइल ॾिसो। हिकिड़ो इंसान ज़िंदगी पंहिंजी मतिलबु जेकी जवानी आहे सॼी एक्ट्रेस में हिकिड़ी माण्हुनि जी मदद में गुज़ारे थो। ऐं जॾहिं हुनखे पुठियो धकेलियो वेंदो, हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी कंहिंजी 2 ड्रामा हिट थी वञनि या फिल्म हिट थी वञे, मां कंहिंखे टारगेट नथी कयां, या कुझु अहिड़ी शयुनि में मतिलबु अॻियां ईंदो त बसि हुनखे सॼा शयूं हुनखे ई नवाज़ियूं वेंदियूं, त इहो थोरो ग़लति आहे। हिन में इंसान जे दिलि खे बि धकु लॻंदो आहे। तो मतिलबु मां बिल्कुलु ई हिन मतिलबु फ़ैसिले जे घड़ी में चवंदुमि कि उन आला ऐवाननि खे फ़ैसिलो करनि कि जिथे तव्हां सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे कुझु न कुझु उन्हनि कयो हूंदो आहे, या ॿारनि जे मथां या उनजे मथां, मां चवां थी मां सिंध जी पहिरियां, पाकिस्तान जी पहिरियां ख्वाजा सर आहे, जंहिं औरतुनि जे मथां, ॿारनि जे मथां अंदरूने सिंध बलूचिस्तान में मां फ्री मेडिकल कैंप्स लॻाया। मां पाकिस्तान जी पहिरीं ख्वाजा सर आहे, जेकी ड्रामा आर्टिस्ट, हे तव्हांजे चैनल KTN में मूरत बि थियो, गुरु ड्रामो बि थियो। ॻाल्हि इहा आहे कि बाज़ दफ़ा जेको आहे न मतिलबु लिंक्स ज़रूरी ईंदा आहिनि। असांखे असां लिंक्स न, असां चवंदो असां कमु करे ॾियो। हिन में जेके असांजा अचण वारा ख्वाजा सर आहिनि, यंग जनरेशन आहिनि, हुननि खे काफ़ी धचको लॻंदो आहे कि अगरि फ़िलानो मतिलबु फ़िलाने खे अवॉर्ड मिलियो, असांजे खे छो न मिलियो। हाणे मतिलबु नेशनलिटी असांजी हिकिड़ी ख्वाजा सर खे अवॉर्ड मिलियो, क्या उसका दिया तो पाकिस्तान उसको अवार्ड मिला, अरादिया को मिला था, ये था। हाँ, अरादिया को मतलब अवार्ड मिला है, तो मुझे बड़ी खुशी हुई है। इस तरह के और हीरो अवार्ड दूसरे तीसरे जो बैरून मुल्क से, जो मतलब बैरून मुल्क वञी करे असांजे ख्वाजा सरनि खे मिलिया, तो उनमें दिल में धचको लगदो आ। तो पाकिस्तान में छो ना मुल्क में एड़ो जेको आहे सो अवार्ड या एड़ी इज्जत सां छो नथो नवाज़ियो वञे। ॿियो वरी ॻाल्हि इहा आहे कि सभु माण्हू चवंदा आहिनि कि अक्सर ख्वाजा सरा भाई गदागिरी करनि था, भीख मंगनि था। मां सम्झां थी कि दुनिया में मुश्किल तरीन कमु आहे कंहिंजे अॻियां हथ फैलाइण। तो सोचो कि असांजी कम्युनिटी उहा करे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जेको आम सिंधी ॾिसंदड़ आहे, मां टई महिमान तव्हां मौजूदु आहियो, फ़ाइदो वठणु चाहींदुसि थोरो इन खे क्लियर, जेके ठीकु आहे इहो हिकिड़ो आहे त गदागरी करणु, हथ टंगणु। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि इहा आहे हिन फ़ैसिले जे घड़ी में मां हिकिड़ो फ़ैसिलो थो करणु चाहियां कि अगरि हिकु आम माण्हू अगरि चाहे माई आहे या भाई आहे या कोई फ़क़ीर आहे या ख्वाजा सराय पिने थो, त उहो जुर्म आहे। मगर असां जेके अल्फाज़नि जो हेरो फेरो करे, सैलाब अची वियो, ज़रदलो अची वियो, तूफ़ान अची वियो, जेके हेठां खां वठी मथे तक नालण, उहो चवंदा आहिनि फंडिंग, डोनेशन। अगरि बिंदिया राना घुरे थी तो डोनेशन आहे, फंडिंग आहे। अगरि आम आदमी घुरे थो त उहो मतिलबु जेको आहे हिकिड़ो मतिलबु लानते वारो कमु आहे, फ़क़ीर कमु। मुंहिंजे ख़्याल में त हे मंगण त असांजो कल्चर थी वियो। हाणे हर मौक़े ते मंगे थो, हर कोई माण्हू मंगे थो, कल्चर थी वियो। मतलब जुर्म तो सभिनि जे लाइ जुर्म हुजे न भाई। अगरि कोई भी मंगे, चाहे मतलब कोई भी पिने, चाहे वो कई आला उहिदे ते हुजे, पिनण जो मां इहो मिसाल ॾींदुमि त को कोट पाए टाए हणी पिने या वरी रस्ते ते पिने, समझी त वियो हूंदो सिंध जो अवाम ऐं पाकिस्तान जो अवाम फ़र्क़ु आहे। सिर्फ़ु इंग्लिश जो अल्फाज़ थिए थो डोनेशन, ऐं हुन में ॻाल्हि ख़तम थी थी वञे। शहज़ाद राय, मां तव्हां ॾे अचणु चाहींदुसि त चइजे त आलमी सतह ते जेके मसइला ख्वाजा सराज जा आहिनि, जीअं मूं ॻाल्हि कई त मां तक़रीबन हर साल जीअं अमेरिका पेंसिल्वेनिया यूनिवर्सिटी फिल्डेल्फिया में वेंदो आहियां, त हिकिड़ो आलमी सतह ते उते हिकिड़ो वॾो प्रोग्राम कंडक्ट थींदो आहे ख़ासि तौर ते ख्वाजा सराहनि जे लाइ। पर इन सां गॾो गॾु ॾिसिजे त जी मुख़्तलिफ़ हंधनि ते बि थींदो आहे। पर चवण जो मक़सदु आहे त इहो आलमी सतह ते त सभु शइ थियनि थियूं, पर जेके ही पंहिंजा मसइला आहिनि, पाकिस्तान जा मसइला आहिनि, सिंध जा मसइला आहिनि, इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हल जी तरफ़ वठी वञे। छो जो मां वाइंड अप जी तरफ़ बि वञा पियो, त मां चवां पियो तव्हां वटि हल छा आहे?
बस मां आख़िरी ॻाल्हि करणु चाहींदमि इन शइ ते, त असां डिटेल में न वेंदासीं त ॿाहिरि मुल्कनि में आलमी जायुनि ते छा थो थिए। पाकिस्तान में जेको सिंध सूबो आहे, सिंध सूबो हिकिड़ो पंहिंजो ख़ूबसूरत कल्चर थो रखे, जेको पाकिस्तान खां बि ॾाढो पुराणो आहे। जेकी हिकिड़ी पुराणी हिंद सिंध जी जेकी धरतियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे, हुन में ख्वाजा सरान जो नुमाया ज़िक्र आहे, उन्हनि जी इज़त आहे, फ़क़ीरनि जी इज़त आहे। तव्हां उन्हनि खे वापसि बहाल कयो, इंशाअल्लाह सभु शयूं बहितर थी वेंदियूं। असांखे पेंसिल्वेनिया, USA, कैनेडा खे ॾिसण जी ज़रूरत ई न आहे। असांजो पंहिंजो जेको सिंधी कल्चर आहे उहो हिकिड़ो बहितरीनु कल्चर आहे ऐं उहो सभिनि खे इज़त ॾींदो आहे, ऐं फ़क़ीरनि खे त वॾी इज़त आहे। बसि उनखे असां बहाल करे छॾियूं, असांजा सभु मसइला हल थी वेंदा। तव्हां सम्झो पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी या तव्हांजा जेका चेयरमैन बिलावल भुट्टो साहब या आसिफ अली ज़रदारी या फरियल टारपुर साहिबा, मुराद अली शाह, मां सभिनी जा कंहिंजा नाला खणा, उहे सीरियस नुक़्ते ते नज़र अचनि पिया तव्हांजे मसइलनि ते? जी बिल्कुलु सीरियस आहिनि। मुंहिंजो मीटिंग आहे ऐं अचण वारे कुझु ॾींहंनि में आसिफ बेबी साहिबा सां बि असांजी मुलाक़ात थी, त असां पंहिंजा जेके आहिनि जेके बि निकात आहिनि उहे लिखिया आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदासीं ऐं जाइ टू जाइ असां कयूं था। पर सभिनि खां वधीक जेकी ज़रूरत आहे उहो नज़रियो बदिलण जी ज़रूरत आहे। जेसिताईं नज़रियो न बदिलेंदो त उन जंहिंजी वजह सां असां पोयां था रहिजी वञूं, असां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। काफ़ी सारी सहूलियतूं मौजूदु हुजण जे बावजूद बि ट्रांसजेंडर कम्यूनिटी घरनि में ई महसूस थी वेंदी आहे, छो करे त माहौल ऐं सेफ्टी पाकिस्तान में मौजूदु न आहे। ऐं बिल्कुलु मां पंहिंजी पार्टी सां बिल्कुलु ॻाल्हायो आहे। मुर्तज़ा भाउ साहिब सां ज़ाहिर घणो राब्तो हूंदो आहे, मेयर कराची आहे, मुंहिंजो कमु हुन सां गॾु आहे। त असां हर स्टेप ते असां कोशिशि कयूं त एजुकेशन पॉलिसी अचण वारी आहे, जंहिंमें स्कॉलरशिप ट्रांसजेंडर कम्यूनिटी खे ॾियूं वेंदियूं ऐं अलॻि क़िस्म जी हिकिड़ी पढ़ाई जो बि सिस्टम स्टार्ट थींदो, त जेके वॾा थी विया जंहिंजी उमिरि वधीक आहे उन्हनि खे बि पढ़ण जो मौक़ो मिले। त तव्हां इनशाअल्लाह सून काफ़ी सिंध जे हवाले सां त काफ़ी बहितरीनु तव्हांखे ख़बर मिले। तमामु सुठी ॻाल्हि। मां वाइंड अप तव्हांजी तरफ़ ईंदुसि, मूंखे वाइंड अप लाइ चए पियो छा पिया सम्झो फ़ैसिले जी घड़ी में को अहिड़ो फ़ैसिलो थींदे नज़र अचे पियो जंहिंमें असां हिन मुआशिरे में इहो सम्झूं त हाणे घटि में घटि ख्वाजा सरान जा जेके बेसिक इशूज़ आहिनि या उन जूं ज़रूरत आहिनि उन्हनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी या वरी विफ़ाक़ी हुकूमत हल तरफ़ वञे पई? भई ॾिसो, हाणे जीअं असां शहज़ादी जी ॻाल्हि कई त कुझु एजुकेशन डिपार्टमेंट जी तरफ़ां कुझु बहितरियूं अचनि पियूं, पर हाणे जेको सभिनि खां वॾो मसइलो न एक्सेसिबल हेल्थ जो आहे। छो त ख्वाजा सराय जी हेल्थ जे लाइ सेंसिटाइज़ हुजणु डॉक्टर्स ऐं हेल्थ केयर वर्कर्स ऐं पैरामेडिक्स या मेडिकल स्टाफ कोई बि ट्रांसजेंडर इशूज़ जे मथां सेंसिटाइज़ हुजणु इलाही ज़रूरी आहे। छो त हिन वक़्तु असां जेके अगरि ॾिठो वञे त ख्वाजा सरान खे अगरि हेल्थ सर्विस एक्सेसिबल आहे त उहो सिर्फ़ु HIV डिपार्टमेंट ताईं आहे। ॿिए डिपार्टमेंट में माण्हू जेके आहिनि इलाही वधीक डिस्टेंस रखंदा आहिनि ख्वाजा सरान लाइ। ॿियो या त हिकिड़ो लेबल लॻाए छॾंदा आहिनि की भई ख्वाजा सरा खे केरु ट्रीट करे, असां मां सां कोई ट्रीट नथो करे सघे, असां इनखे ट्रीट ई न कंदासीं। इहे केस थिया आहिनि, शहज़ादी बि हिन शइ जी गवाह। त हाणे अगरि मक़सदु अगरि असां एजुकेशन जे मथां जेको असांजो वाक़ई बुनियादी हक़ आहे हुनमें जेको आहे न सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां कुझु इक़दामात थियणु शुरू थी विया आहिनि, त हेल्थ डिपार्टमेंट खे बि थोरो हिन जे लाइ जेको न सोचणु घुरिजे। जी वेंदी रहण सां मां वाइंड अप जी तरफ़ वञो पिया। वाइंड अप जी कुझु ॻाल्हि इहा आहे कि सिंध गवर्नमेंट बिल्कुलु ई सीरियस आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु ई सीरियस आहे। फ़क़ीरनि जे मथां, ख्वाजा सरान जे मथां, एजुकेशन जे मथां बि, हेल्थ जे मथां बि, ॿी कानून साज़ी करण जे मथां बि। तव्हांखे ख़बर हूंदी कि हाणे जॾहिं इलेक्शन थिया हुन इलेक्शन में मतिलबु मां हुन पार्टी जो नालो न वठंदुमि, हरू भरू जो मतिलबु जहिड़ो आहे न, उहो चवंदा 9 में न 13 में उहा पार्टी पाण खे हर जाइ में पंहिंजे पाण खे आणींदी आहे, मुंहिंजो नालो न वठंदुमि। हुननि बाक़ाइदो पंहिंजे मंशूर में लिखियो कि तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट न ॾिजो, छो जो इहा ख्वाजा सरान खे सपोर्ट कंदी आहे, इहो इसराइली एजेंडो आहे, इहो अमरीकी एजेंडो आहे। पोइ जॾहिं इहे असांजा नाला वठी करे माण्हू पंहिंजे मंशूर में सिंध जे रहण वारा, सिंध जी जेकी पार्टी मतिलबु हितां सिंध खां विरोध करे थी, जेको मतिलबु ॿिनि सूबनि में एॾी ख़ासि न आहे, जेकी सिंध मां आहे, उहा उथी करे त उहा अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजे मंशूर में अगरि लिखे थी त पोइ इहो इलाही वॾो हिकिड़ो दचको आहे। असां शहरी पार्टी जो ज़िक्र कयो पिया, के शहरी पार्टी जो ज़िक्र कयो, शहरी पार्टी में ज़िक्र पिया कया, बसि हाणे मां नालो न वठण जे पहिरियों नालो मशहूर थियो इलाही। इहो न करणु खपे। वॾी महिरबानी बिंदी रहना, अवां स्टूडियो में अवां टाइम कढियो मुंहिंजे प्रोग्राम लाइ, ऐं जेको आहे सो असां सां
शहज़ादी राय भी मौजूद हुई, उनजी भी वॾी महिरबानी। टिनी महिमान जी फ़ैसिले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कईसीं पाकिस्तान सां गॾोगॾु जेके ॿिया मसइला आहिनि, ख़्वाजा सराज सां दरपेश मसइलनि खे कहिड़ी रीति हल कजे। पर अॼु तय आहे त फ़ैसिले जी घड़ी में हाणे सभिनी मुआशिरे में रहंदड़ माण्हुनि खे इहो फ़ैसिलो खणणो पवंदो त इहो बि असांजो हिसो आहिनि, इन्हनि खे असांखे तस्लीम करणो पवंदो। इन्हनि जी सिहत, इन जी तालीम, इन जी तहफ़ुज़ जेको आहे आइनी तौर ते जहिड़ो हक़ तव्हां ऐं असांखे ॿियनि खे हासिलु आहे, हिननि खे बि हासिलु आहे। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।